जी नाज़रीन, जे त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं यूनियन काउंसिल जेको आहे पंहिंजो खाण में ॻोठ कादू जेको आहे रावकड़ो में असां मौजूदु आहियूं। हिन वक़्तु जेको आहे हीउ तेलका घोड़ाबाड़ी में लॻे थो। असां सां गॾु हीउ जेको मुख़्तसर जेको बरसातूं पई हुयूं जेको आहे 15-20 ॾींहं गुज़री जेको बरसातूं पई हुयूं हुन जे हवाले सां हीउ जेको हुनजो ॻोठ जेको आहे सो बि मुकमल जेको पाणी जे लपेट में आहे। तव्हां हीउ बैक साइड ते ॾिसी सघो था, हिन में तक़रीबन हीउ गंदो पाणी जेको मौजूदु थी वियो आहे ऐं तक़रीबन त हिन जी अञा त कंहिं बि सार न लधी आहे। असां सां गॾु उहे हिते ॻोठाणा बि मौजूदु आहिनि। असां हुन खां पुछा कंदासीं त हुन जो छा चवणु आहे। असांजो अर्ज़ु कयो वञे, असांजे ॻोठ में पाणी गंदो बीठल आहे, जंहिंमें असांजा बच्चा ॿार सभु हुन में पाणी में गुज़रनि था ऐं हुन गुज़रण जे करे जेको पाणी में गिरनि था उहो पाणी में ज़ख़्म थी वेंदा आहिनि। पाणी तमामु ख़राबु आहे। ॻोठ सो असांजे ॻोठ में पाणी जेको घर जेके कचा आहिनि सो बि किरी चुका आहिनि, केरु किरण वारा आहिनि। महिरबानी करे असीं अर्ज़ु था करियूं त वास्तेदार ऑफिसर MP MNA खे अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे असांजे ॻोठ मां पाणी इहो गंदो पाणी निकाल कयो वञे। हा चवा असांजे ॻोठ ते ॿुॾो पियो आहे, घर बि किरी आहिनि। ये इलेक्शन जे टाइम ते त सभु को अचे त वार्स आहिनि। हींअर असांजे ॻोठ ॿुॾो पियो आहे, केरु वार्स कोन थियो। आबादी ॿुॾी ॻोठ किरी आहे, घर ॻोठ में पाणी बीठो गंदो पाणी, असांजा ॿार बच्चा ख़ासि तौर पे बीमार थी विया। असांजो अर्ज़ु इहो आहे, हुकूमत वारो को बि असां हली न आयो। असांजो ॻोठ ॿुॾल आहे सॼो, को असांजूं आबादियूं बि ॿुॾी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू असांजा बच्चा असांजे माना वात में पई आहिनि। असांजी का शइ को हुकूमत वारो न अचे पियो। असांजे इहा हालति लॻी पई आहे, सॼो ॻोठ ॿुॾी वियो। 20 ॾींहं थी विया आहिनि, असांजे ॻोठ में को बि हुकूमत न को नुमाइंदो अहिड़ो को बि का शइ को असां न पहुती। असांजी इहा हालति लॻी आहे। महिरबानी करे असांजो को बि तदारत करियो ऐं हुकूमत वारा ॾिसनि पिया इहा हालति। अॼु वीडियो ते साम्हूं ॾिसो, इहा असांजी हालति लॻी पई आहे। बाबा असांजे ॻोठ में ही पाणी किनू बीठो आहे, सम्झे। असांजे ॻोठ में ही पाणी किनू बीठो आहे, इन में बीमारियूं थियनि थियूं, ॿारनि खे ज़ख़्म थी विया आहिनि। हिते को बि अहिड़ो माण्हू न आहे जेको अची असांखे ॾिसे ऐं पंहिंजो अहिड़ो को वॾो बि न आहे को अची असांजो हिते हाल अहवाल वठे। तमामु रोड रस्ता हे हो तमामु असीं मुश्किल में लॻा पिया आहियूं। बीमारियूं अॻियां जेको 2-3 ॾींहं तूफ़ान आयो तंहिंमें ग़रीबनि जा घर किरी विया आहिनि, सम्झे। पर अहिड़ो को बि न आयो जेको असांजो अची हिते हाल ॾिसे, ही पाणी ॾिसे त हिन पाणीअ जो नेकाल करण जी हू माना को कोशिशि करे। असां त सभु ग़रीब माण्हू आहियूं, किथां हिन खे पाणी खे कढी सघंदासीं। बाक़ी को टाइम थिए थो त पोइ सभु असां वटि अचनि था, हेर अचनि न तॾहिं असीं उन खे मञूं था त वाक़ई बाबा असांजा हमदर्द आहिनि, असां सां गॾु आहिनि। बाक़ी उन टाइम ते सभु अचनि था, उन टाइम ते कहिड़ो फ़ाइदो। असां उन सां जेतिरो गॾु आहियूं, सचा आहियूं, एतिरो असांखे बि त सचाई ॾेखारीनि न। असां तव्हां ॾिसो पिया ॻोठ जी बि हालति, जेको पाणी हिन वक़्तु 2 खां 2.5 फुट पाणी बीठो आहे। बिल्कुलु अॼु ताईं को बि नुमाइंदड़ मां अञा ताईं कोन पहुतो आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया असांजी आबादी अव्हांजे अॻियां आहे, जेका ॾिसो पिया सारी बिल्कुलु 200 एकड़नि में आहे, जेका ॿुॾी चुकी आहे। ऐं अञा ताईं ज़िले ऑफिसर जा नुमाइंदड़ मां को बि कोन आयो आहे। बाक़ी जंहिं टाइम ते उन्हनि जो कमु पए तो मोल ढोलनि जी फाता कनि था ऐं असां मां कमु वठनि था। ऐं असांखे अॼु સુધી न मशीन मिली आहे ऐं न ई असांजी मदद जे लाइ आया आहिनि ऐं न का असांखे इमदाद ॾिनी वई आहे। ऐं असांजो फसल असां कर्ज़ो खणी हिन में विधो आहे, जो अॼु ताईं बि हुननि असांजी सार संभाल न लधी आहे। असां अपील करियूं था ज़िला डिस्ट्रिक्ट ठठा खे, DC साहिब खे ऐं नुमाइंदनि खे त असांजी जल्द खां जल्द अची सार लेनि ऐं असांजी सार संभाल लेनि ऐं मशीन लॻाए असांजो पाणी कढियो वञे ऐं असांजे नुक़सान में कुझु मदद कर। सर हीअ असांजी पॉल्यूशन ॾिसो था, सारियुनि जी जेको असांजी फसल सुकी चुको आहे, जेको पाणी वजह सां पाणी मथां वरी आहे, बिल्कुलु मथां वरी आहे। हीअ हेॾां असां पंहिंजो ॻोठ जी तहसील कराई, नुमाइंदा अंदरि नथा वञी सघनि। उन अंदरि दिल्ली नथी चए त अंदरि वञे, बाबा चवनि था असांखे बीमारी थींदी, उहो ख़राबु थींदा। अवी त बीमार आहियूं पर असांखे बीमार कंदा। हेॾां असांजे 100 एकड़ ज़मीन आबाद घर, जंहिंमां तूं सम्झ एकड़ फी 100 माना असांखे पहिरीं साल ते ॾेई चुको आहे। हींअर फ़िलहालु माना तूं सम्झ हुन में 10 माण्हुनि जी उमेदु कोन्हे, 10 माण्हुनि जी उमेदु कोन्हे। जेको 10 जा 10 असां कर्ज़ खणी वाणियुनि खां इन खां हुतां असां करे हयो हिन में। हाणे हिन में उहे चवनि था बाबा असां सां कुझु कर्ज़ में ॾेई वञो त कुझु अव्हां खां नुमाइंदा जेका अव्हां जा आहिनि उहे बि असां सां कुझु अॻियां हलाइनि किसे खे, त असांजो ॻोठ बि बची सघे ऐं बीमारियुनि खां मुतला जेको थियल आहिनि इन मां बि जान छुटे। ऐं पाणी बहितर किसो इहो आहे त असांजे पाणीअ मां जान छॾाईनि, बसि सफ़ा पाणीअ मां जान न छॾाईंदा त असांजी ॿनियूं अॻिते साल लाइ कोन ईंदियूं। आईंदा सामान जेको हूंदो उहो बि पाणी असांजो इहो ई बीठल हूंदो।
जी नाज़रीन, जैं त हिन ॻोठाण जो ई चवणु आहे त तक़रीबन बरसाति के जेको 15 खां 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि, मगर असां वटि हिते चूंडियल नुमाइंदनि मां केर बि लही न आयो आहे। हिननि इहा अपील कई त असांजी जेको आहे जेको ज़मीनुनि जेको असांजो आबादियुनि जेको असां कर्ज़ हिन वक़्तु जेको असांजी सारियुनि जो फ़सुलु हो तक़रीबन 100 खां मथे जेकी एकड़नि खां वधीक असांजी आबादी लॻल आहे, जीअं त असां कर्ज़ खणी असां आबादी कंदा आहियूं, उहे बि असांजो मुकमल तबाह थी वियूं आहिनि। असांजो जेको ॻोठु आहे उहो बि मुकमल जेको 200 घरनि ते असांजो ॻोठु आहे, जेको घर आहिनि असांजा ॻोठ में, उहे बि मुकमल तबाह थी चुका आहिनि। उन में हिन वक़्तु जेको तक़रीबन 3 खां 4-5 फुट पाणी मौजूदु आहे ऐं उहो पाणी जेको आहे सो बि गंदो पाणी थी वियो आहे। जीअं त उन पाणी में जेको असांजा ॿार रोज़ु अच वञु कनि था, उन्हनि में रोज़ु जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारी में असांजा ॿार मुब्तला आहिनि। ऐं हिन वक़्तु असांजी चूंडियल नुमाइंदनि तौरु असांजी कंहिं बि इमदादी कार्रवाई में बि असांजी कंहिं बि सार न लधी आहे, न ई असांखे हिते का मशीनरी ॾिनी वई ताकी असां हिन ॻोठ मां पंहिंजो पाणी कढी सघूं। हिननि इहा पंहिंजो MP ऐं MNA ऐं DC ठटो खां गुज़ारिश कई त ख़ुदा असांखे जेको असांजी माली तौरु मदद कई वञे ऐं असांखे हिते मशीन ॾिनी वञे या असांखे को अहिड़ो ज़रियो कढियो वञे ताकी असां पंहिंजे ॻोठ मां पाणी कढी सघूं। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.